मेहड़ में पैरामेडिकल अमले पारा मुतालबंदी मंताला एहतजाजी मुजाहरो के वियो जॾहिं त ओपीडी जो बाइकाट पिणु कयो वियो। पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन ताल की मेहड़ जे जॉइंट कमेटी जे अॻवाननि मंजूर कुंबर ज़ाहिद मैसर ॿिनि जी अॻवानी में मुतालबंदी मंताला ॿाहनि तकारियूं पटी ॿधी ताल के अस्पताल मेहड़ गेट अॻियां एहतजाजी मुजाहरो कयो। इन मौक़े ते पैरामेडिकल स्टाफ जे मुलाज़िमनि चयो त मुलाज़िमनि जा सर्विस स्ट्रक्चर 30 सैकड़ो हेल्थ प्रमोशन अलाउंस समेत जाइज़ मुतालबा जल्द हल करे उन्हनि जी बेचैनी ख़त्म कई वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नओं दौरो म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन एडवोकेट अलहडन भुट्टे जी रिहाइशगाह ते पहुची वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी एडवोकेट अलहडन भुट्टो समेत संस चाचे हुज़ूर बख्श भुट्टे, सोटरन बरकत अली, बाबर भुट्टो, नादिर भुट्टो, इनायतुल्ला भुट्टो ऐं ॿियनि सां ताज़ियत कंदे फातिहा ख़्वानी कई ऐं दुख जो इज़हार कयो। जंहिंखां पोइ पीपी चेयरमैन लाड़काणे जी 70 कॉलोनी पहुची मोअज़्ज़न इशफाक भुट्टे, शाहिद भुट्टे, मसूद भुट्टे ऐं ॿियनि सां इश्तियाक भुट्टे ऐं सईद भुट्टे जी वफ़ात ते ताज़ियत कई। बिलावल भुट्टे मरहूमनि जे रूह खे सवाब पहुचाइण ख़ातिर फातिहा पढ़ी ऐं दुख जो इज़हार कयो। इन मौक़े ते सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल जमील सुमरो पीपी चेयरमैन सां गॾु हुआ। सिंध ज़रई यूनिवर्सिटी में शागिर्द एक्शन कमेटी जे अॻवान सिंधु नवाज़ घाघरो हमज़ली चांडे सुहेल भुट्टे जी अॻवानी में ज़रई यूनिवर्सिटी हासिल खां शागिर्दनि यूनियन जी बहाली लाइ रैली कढी वई। शागिर्दनि सां गॾिजाणी पिणु कई वई। इन मौक़े ते शागिर्द यूनियन जी बहाली लाइ पेश कयल सरकार वारे बिल ते बहस कयो वियो। उन बाबति सिंधु नवाज़ ॿुधायो त सिंध जे सभिनी यूनिवर्सिटियुनि में जागरता मुहिम शुरू कई वई आहे। पेश थियल बिल में शागिर्दनि खां राय वरिती पई वञे। बिल में किथे का गुंजाइश हुजे त उन लाइ ॿीहर सिंध सरकार खे दरख़्वास्त कजे। हुन चयो त असां ज़रई यूनिवर्सिटी खां जागरता मुहिम शुरू कई आहे। हुन में शागिर्दनि सां थींदड़ नाइंसाफ़ी हासिल जे मसइलनि ते बि ॻाल्हियूं कयूं आहिनि। गॾिजाणी में ज़रई यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ फैकल्टियुनि जे शागिर्दनि वॾे तइदाद में शिरकत कई। धाबे जे ॻोठाणनि पारां चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ मनपसंद माण्हुनि खे नवाज़ण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। धाबे जिला ॻोठ आचार सालारो जोखियो में यूसी घगर जे रवासन सुराब जोखे, अज़ीज़ुल्ला जोखे ॿिनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते ॻोठाणे इल्ज़ाम आणींदे चयो त मुक़ामी बल्दियाती चूंडियल नुमाइंदा पंहिंजा बिप भरण ऐं मनपसंद माण्हुनि खे नवाज़ण में पूरा आहिनि। हुन चयो त असांजा ॻोठ पाकिस्तान ठहण खां वठी क़ाइमु आहिनि, पर का बि बुनियादी सहूलियत न आहे। पीअण जे पाणी ऐं अस्पताल स्कूल समेत का बि बुनियादी सहूलियत नाहे मिलियल। जदीद दौर में बि ऊंदाही वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। उन्हनि मुताबिक़ खेनि जाइज़ बुनियादी सहूलियतूं ॾेई उन्हनि जी बेचैनी ख़त्म कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।